हेलो संगत अस्सलाम वालेकुम। मैं दो तां ॾिसी रहा मुझे यूट्यूब चैनल दो व्लॉग्स। संगत उम्मीद कयां सब दोस्त के खैरियत सां ठीक ठाक हूंदा। अल्हम्दुलिल्लाह आउं भी फिट लगो पिया ओके लगो पिया। तो संगत हिन टाइम मौजूद आहियां मीरपुर ख़ास वंडरलैंड पार्क में, छो जो हिते आयासीं एज एम्प्लॉई कम जे लाइ। कम त कयोसीं, महीनो ॾेढ कम कयोसीं, बाक़ी कम यार हिते थोरो ॾुखियो, जाम टाइम थियो वञे। राति सुम्हण जो टाइम माना 4 साढा 4 सुम्हण जो टाइम थियो वञे हलियो, पोइ निंड अचे कोन थी, वरी सुबुह जो 10-11 बजे उथियो वञे माण्हू। सो इन करे हिते जेको सो माना इहो कमु आहे, इन करे पाण हितां खां ॾेई छॾी आहे रिज़ाइन। मूं कोन ॾिनी आहे पर चंद छोकिरनि ॿियनि बि ॾिनी आहे। हिकिड़ो मारो भाउ हाजी, ॿियो यूनस, जो मुजाहिद। सो साजिद बि ॾिनी, बट साजिद जो जेको सो लेटर हो हिते मीरपुर ख़ासि जो पंहिंजो डॉक्टरी वग़ैरह जो, सो उहो जुॾे में ट्रांसफ़र थी वियो, इन करे हुन ॾिनी हुई। पर उतां खां वरी हुनजे भाउ बदिली कराए मीरपुर में हुनखे चयो चई तूं हिते ई हुंज, ॻोठ में छा जी कंदे, हिते चई पढ़ाई बि कर पियो ऐं हिते बि लॻो पियो हुंज। सो इन करे साजिद फ़िलहालु ॻोठ कोन थो हले। सो अॼु आहे 1 तारीख़ जनवरी जी 2024 जी। सो आऊं रेडी थियो वेठो आहियां, कंगो अञा कोन ॾिनो आहे, बाक़ी वेंजी सैंजी फ्रेश थी चुको आहियां। टाइम थी पियो मंझंदि जो 12 जो। बसि हाणे छोकिरा उथंदा, चांहि बांहि पींदासीं, चांहि काढ़ी चांहि पी, पोइ शहज़ाद खे चवंदासीं मूंखे छॾे ईंदो स्टॉप ते हिते मीरपुर मंझि, पोइ चढ़ंदो AC में, पोइ निकिरंदासीं ॻोठ शइ लाइ। सो फ़िलहाल जो सीन इहो आहे। बाक़ी हाणे छोकिरनि खे उथारींदा, चांहि बांहि पीऊंदा, बाक़ी जो सीन तव्हांखे ॾेखारींदा ऐं छोकिरनि सां ॻाल्हि करियूंदा। सो वरी मेला नसीबनि जा आहिनि। सो संगत पैकिंग बि थी चुकी आहे पंहिंजी, हे पंहिंजो बैग रेडी आहे। सो हाणे पहिरीं फ़ुर्सत में उथारींदा हाजी खे, छो जो हिन खे निंड मां उथारण में मज़ो ई पंहिंजो आहे। सो इहो बि तव्हांखे ॾेखारियां थो कीअं थो उथे, छा थो करे। अजय हेलो हेलो हेलो, कुतो में हो पियो वञे। हेलो यार 5 मिनट टाइम खे उथारे छॾियोसीं निंड मां ज़लील करे, जीअं थी करे मस्तु उथियो आहे। सो हाणे हलूं था किचन वारनि खे उथारियूं था, छो जो चांहि काढ़ीनि, चांहि बांहि काढ़ीनि, चांहि पी पोइ पाण निकिरूं छुॾे जे लाइ। हली न वठ सुभाणे। सो हीअ सुभाणे न पढ़ी 3 तारीख़, सुभाणे 2 तारीख़ आहे। सुभाणे 2 तारीख़ आहे, 3 तारीख़ ते हाजी वारा अची वेंदा, 1 तारीख़ ते। ऐं अञा विच में फ़ासिलो सिर्फ़ु 2 तारीख़ जो। सो हिकिड़ो ॾींहुं आहे, को मसइलो कोन्हे, मुंहिंजे लाइ त गुज़री वेंदो, हिननि लाइ वरी 2 ॾींहं थी हलिया। अॼु 1 तारीख़, सुभाणे 2 तारीख़, परीं वरी 3 तारीख़, ईअं उहो बि जो ऑपरेटर नवां सिखी वञनि, सम्झी वञनि त, न त 5 तारीख़ ख़ैर आहे, 4-5 ॾींहं कढी वेंदा। सो हाणे हलूं था किचन वारनि, हुननि खे उथारियूं, धिकारी चांहि पीऊं, पाण निकिरूं, छो जो पाणीअ थी वई देरि। सवेर भरा ॻोठली पुॼूं यार, वरी को बनी ॿारे ते चकर हणूं, बनी ॿारे जो मज़ो ई पंहिंजो हूंदो। हाए साग हूंदो, वरी राति जो मानी चांवरनि जी, ॻाढ़े चांवर जी मानी हूंदी। बसि हाणे वधीक कचहरी कोन था करियूं यार, जेको सो माना हिते साग वाग जे लाइ सिकी आहियूं। हिते छा आहे जी, चांवर दाल आलू, चांवर दाल आलू। हेलो सुम्हण खां अहिड़ो कुता मां विया वञो। संगत चांहि वग़ैरह पी छॾीसीं, हाणे छोकिरनि जी मानी जी तयारी आहे। जेको सो मानी हिननि खे बिल्कुलु ई कोन मिलंदी, छो जो राति का चांवर पिया आहिनि, गरम करे खाईंदा नाश्ते में, वरी सांझी हिननि खे रिफ्रेशमेंट मिलंदी फ्राइज़ जी, उनखां पोइ जेको सो हिननि जी मानी ठहंदी। बाक़ी चांहि वग़ैरह पी छॾी, टाइम थिए पियो मंझंदि जो 2 बजे जो। साजिद साहब जो इंतज़ारु आहे, अंदरि में बुखार आहे, जेको बाइक आहे वियो आहे शहज़ाद जी हॉस्पिटल ड्यूटी ते। ड्यूटी वारो माण्हू सरकारी मुलाज़िम में छा करियूं, हाणे उनजो ॾुख सम्झी सघूं था। शहज़ाद ख़ान जेको सो कुझु चए नथो, असीं गाॾी घुरूं था त पोइ माना अलाए किथां किथां वञी निकिरे थो, पर असीं कुझु नथा चई सघूं। असांजो भाणे जो आहे, सिकी लथो भाणे जो आहे, अहिड़ो भाणे जो असांखे ॻोल्हे कोन थींदो। सो हाणे हितां खां टोटली फ्री थी चुका आहियूं, संगत वारनि सां फ़ोटोग्राफी करे छॾी आहे। सो बसि हाणे हिननि खां इजाज़त वठूं था, बाइक बसि पुॼण वारी आहे। सो बसि पाण निकिरूं था पंहिंजो ॻोठ जे सफ़र जे लाइ। सो मिलूं था थोरी देरि खां पोइ। अल्हम्दुलिल्लाह संगत खैरनि सां पंहिंजे शहर जुॾे पुॼी चुको आहियां। सो हाणे कई दम वारे भिणाए खे फ़ोन जुॾे मंझि आहे, तो उहो अचे पियो हाली हलां थो हुन यारे घर। कुझु यार खायूं पियूं, बुख बि लेवल जी लॻल आहे, कुझु कोन खाधो। तव्हांजे अॻियां चांहि पीती हुई, उनखां पोइ कुझु न खाधो आहे न पीतो आहे।
बस वो अचे पियो बाइक ते कीअं अचे थो पोइ हलूं था घर सो कुझु खायूं पियूं उनको वरी कल हमारे भाउ जो फ़ोन उहो ईंदो पोइ वरी हलंदासीं ॻोठ सो हाली करण सां जॾहिं संगत रात खैरन जो 7 साढ़ा 7 बजे आऊं ॻोठ पुॼी वियो हुअसि पोइ थोरो थकल हुअसि थोरो कोन बल्कि थोरो ज़्यादा ई थकल हुअसि हिकिड़ो बस जो AC जो सफ़र हुयो वरी कमकार जा थकल हुआसीं सो इन करे वरी राति व्लॉग न भरे सघियसि ऐं वरी केॾा वियसि बि कोन आयसि घर मानी वग़ैरह खाई सवेरे जेको सो 9 बजे ताईं सुम्ही रहियसि सो हाणे उथियो आहियां टाइम थी पियो मंझंदि जो 12 जो छो जो रूटीन पंहिंजी यार हुते वारी आहे उन ई रूटीन ते जाग थी आहे सो वेंजी सॼी फ्रेश थी नाश्तो वग़ैरह करे छॾियो आहे हाणे हलूं था सांगीफर छो जो बूट मुंहिंजो थोरो सो टुटी वियो आहे सी लॻो पियो आहे उहो बूट बि ॻंढाइणो आहे पॉलिश बि कराइणो आहे जुॾे हलूं था ओ सॉरी फर हलूं था जुॾे बि हलणो आहे छो जो साजिद अचे पियो मीरपुर मुंहिंजा उनखे बि खणणो आहे उनखे हिकिड़े ॿ ॾींहं जी छुटी मिली आहे हिकिड़े ॿ ॾींहं ते ॻोठु घुमंदो फिरंदो पोइ वरी वेंदो जो मीरपुर ख़मीस ते शायदि जुमे ते वञे पर माना हिकिड़ो ॿ ॾींहं हिते हूंदो सो फ़िलहालु पाण फराए हलूं था फराए मुंहिंजा इहो कमुकारु थोरो सो लाहे अचूं पोइ वरी ॾिसूं साजिद पुॼे पोइ जुॾे हलंदासीं शाम जो वरी बनी ते बि हलंदासीं छो जो यार महीनो ॾेढ थी वियो आहे बनियुनि ते कोन लिया आहियूं फ़िलहालु फराए मां थी अचूं बाक़ी ॻाल्हियूं पोइ ॾिसूं था संगत सांगी फ्राई मुंहिंजा कमुकार लाहे आयासीं हल्को फुल्को कमुकार हो जूतो पॉलिश कराइणो हो ॻंढाइणो उहो बि कमु थी वियो हलियो 2-3 मिंट कचहरी कईसीं संगत सां मिलियासीं सो हाणे अची चुको आहियां घर साजिद जी फ़ोन आई आहे बट जेको सो साजिद जे भाउ खे मां फ़ोन कई उहो जुॾे ई आहे उन चयो साजिद खे खणी थो अचां तूं जेको सो टेंशन न वठि सो हाणे साजिद वारो कमु थी वियो हलियो साजिद अचे पियो असांजे भाउ सां सो बसि पुॼण वारो हूंदो 10-15 मिंट में सो पाण नमाज़ पढ़ूं था अॻी वारी नमाज़ वग़ैरह पढ़ूं था उन खां पोइ वरी थोरी देरि खां पोइ हलूं था बने ते संगत तक़रीबन 33-34 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो अॼु मां पंहिंजे वाड़े ते आयो आहियां तव्हांखे कणिक बि ॾेखारियां थो वॾे वारी बनी जेका आहे असां उनजी मारी बनी ते बि हलूं था थोरी देरि में छो जो बाइक कोन्हे बाइक अचे पोइ हलूं था फ़िलहालु हीअ कणिक ते असीं विज़िट करियूं था मिर्च बि अञा बीठा आहिनि मिर्च बि ॾिसूं था कणिक माशाल्लाह भली थी वई आहे हेॾे इहो लूसण आहे माल जो गाह जेको चइबो आहे हिनखे ताकी हीअ कणिक बि भली थी वई आहे हाणे वाटर जे हुन पासे हलूं था उहा कणिक बि ॾिसूं था विज़िट करियूं था हे त पंहिंजा टमाटा हिननि में बसर बि लॻल आहे हे त मिर्च हीअ बि कणिक जी बारी आहे सो संगत माण्हू शहर में केतिरो बि रहे कुझु बि करे छा बि करे पर ॻोठ जेको आहे सो ॻोठ आहे ॻोठ जो मज़ो ॻोठ सां आहे हाणे आऊं माना पंहिंजी बनी ते आयो आहियां तक़रीबन 34-35 ॾींहंनि खां पोइ माना ॾाढी ख़ुशी थिए पई कुझु मीन्स शहर खां अलॻि हिते महसूसु करे रहियो आहियां छो जो ॻोठ जी ख़ुशी ॻोठ सां हूंदी आहे भले माण्हू शहर में केतिरो बि रहे छा बि करे ॻोठ पंहिंजो ॻोठ हूंदो आहे सो पंहिंजी बनी ॾिसी करे ॾाढी माशाल्लाह ख़ुशी थी आहे कणिक बि VIP माशाल्लाह भली थी वई आहे सो हाणे थोरी देरि में वरी हलूं था होॾां मारी बनी ते उहा बनी में विज़िट करियूं था अल्हम्दुलिल्लाह संगत खैरनि सां पंहिंजी बनी ते पुॼी चुका आहियूं सो बनी विज़िट कईसीं कणिक कुझु रंग मटाए वई आहे सो इहो बि ॾिसूं था ककी माना कको रंग थी वियो थोरो रंग चेंज करे वई आहे इहो बि जेको सो फोटो कढी मोकिलियूं था दवाउनि वारो हिकिड़ो आहे वास्ते वारो सो हुन खां पुछा करियूं था का दवा बवा हणूंसि छा करियूंसि या मौसम जे करे आहे सो इहो पुछा करियूं था हुनखां बाक़ी थी माशाल्लाह VIP वई आहे अल्लाह रोज़ी ॾींदो इंशाअल्लाह संगत बनी ॿारो सभु घुमी फिरी हाणे टुटल थी चुका आहियूं फ्री सो हाणे वेठो आहियां वाड़े ते मूंसां गॾु हारून रिंद सो हाणे थोरी देरि खिलबोग मश्करी मज़ाक करियूं था छो जो वॾो टाइम थी वियो वॾो अरसो थी वियो नारुन पाण खे जी हा वॾो अरसो थी वियो मिले सो साल कोन त कोन हा साल थी वियो 23 में मीरपुर वियासीं 24 में ॻोठ आया आहियूं सो इन सां अॼु जो व्लॉग कयां थो मां एंड उमेद आहे तव्हांखे अॼु जो मुंहिंजो व्लॉग पसंदि आयो हूंदो अगरि पसंदि आयो लाइक करियो शेयर करियो सब्सक्राइब करियो सो मिलूं था जल्दी सां हिकु नए व्लॉग में तेसिताईं पंहिंजो जाम सारो ख्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ बाय बाय